हाँ बाबा के याद करने से महात्मा प्रकृति तीर्थ में बैठे हैं। निराकार रूप में बाबा के याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की बुधाए छो। ओम शांति। ये मिठे मिठे शिव बाबा ब्रह्मचितम द्वारा सुनंदा मिठे मिठे बार बाबा सुनंदा सपनों शाऊंगो जो बीती वही भाई स्वप्न था बीती हुई गाल जो गाल बीती हुई उनके सपनों से बो ना ना मां सपने में ये ॾिठो जेका गाल थी वई अचे न एक सपने जीअं हुयो भई गाल थी वई तो बाबा चए तो जो गाल हाणे सपनो असां रात जो सुम्हंदे हुए सुम्हूं कोई गाल ॾिसूं हाणे हुनमें कुछ अहिड़ी ॻाल्हि थी त माण्हू सोचो अरे तो सपनो ई हुयो न हुन ज्यादा सोचो छो था ते जीवन में न अॼु जो बीतो हुनखे सपनो करे भुलिजी वञ न त असां कल्ह सुठी रीति न जी पाईंदासीं। बाबा तो चवनि था हर सेकेंड सपनो समझो ये सेकेंड जो बीतियो ये सपनो थी वियो चाहे सुठो या बुरो भई माण्हू सुठी ॻाल्हि बि अगरि कोई थींदी ऐं हुनखे सोचंदो रहे केॾो सुठो हुयो केॾो मज़ो आयो उहो ॾींहं कॾहिं ईंदा असां इहा आश रखंदा आहियूं न कॾहिं ईंदा इन करे न बाबा चईंदो ये 5000 साल जी कैसे ठहियल आहे छो जी तव्हां भले तव्हांजो कल्ह जे ॾींहं में सुठो बि वियो हुजे बुरो बि वियो हुजे लेकिन जो चीज सुठी थी हुनखे तव्हां चईंदा न वरी थिए वरी ईअं थिए लेकिन उन ॾींहुं बुरो बि थियो हुयो त जॾहिं उहो जेको सुठो थींदो त हुन सां गॾु बुरो बि थींदो भई तव्हां चओ था वरी ईअं थिए त उहो ॾींहुं अगरि वापसि रिपीट थी वियो त हुन ॾींहं में बुरो बि ईंदो त माण्हू सोचे थो सुठा ॾींहं वापसि अची वञनि लेकिन अगरि सुठा ॾींहं ईंदा त हुन सां गॾु जो बुरो हुयो उहो बि ईंदो त इन करे न भॻवानु असांजी सभु आशायूं पूरी कंदो आहे तव्हांजो चाहींदासीं जो सुठा ॾींहं वापसि अची वञनि इन करे बाबा थींदो इहे 5000 साल जी त कैसे ठहियल आहे हर आत्मा में 5 पार्ट नूंदल आहे जेके असांजी आत्मा में जेके रील वयल भरल आहे न उहा हर 5000 साल में पूरी थींदी आहे पोइ वरी शुरू खां शुरू थी वेंदी आहे त जेको अॼु थियो सॼो ॾींहुं उहो 5000 साल पोइ वरी ईअं ई थींदो ईअं ई तव्हांजो ॾींहुं ईंदो ईअं ई तव्हां कपिड़ा पाईंदव ईअं ई तव्हां जो बि कुझु थियो अॼु उहो सभु ईअं ई थींदो त जॾहिं ईअं ई थींदो त असां हुनजो दुख छो वठूं असां हुन ई ॻाल्हि खे सोचे करे ख़ुशि था थियूं दुखी था थियूं लेकिन हाणे असांखे भई असांजो कल्ह असां ईअं कंदासीं चलो अॼु जो कयो कयो सुठो पूरो थियो कल्ह खां असां ईअं कंदासीं भले असां चऊं असांजी कैसेट में त कल्ह पहिरियों ई भरियल आहे लेकिन तव्हां बाबा चईंदा आहिनि कि असां जीअं जीअं सोचंदा आहियूं न जे कल्ह छा थियण वारो हूअं असां सोचंदा बि असांजी सोच में बि ईंदो वेंदो बाबा चईंदा त सोचो सुठो त जेको थींदो त भरियल ई आहे लेकिन असां कम से कम सुठो त सोचूं छा पतो कल्ह बुरो थियण वारो हुजे लेकिन असांजी सोच एॾी सुठी हुजे कि उहो बदिली वञे त बाबा चए थो इन करे बीती ॻाल्हियुनि खे सपनो सम्झो हर सेकेंड सपनो थी वियो हर सेकेंड भगवान जो ज्ञान एॾी ऊंचो आहे हुनजी श्रीमत एॾी ऊंची आहे हुनजो ज्ञान एॾो ऊंचो आहे परमात्मा असांजो बाप बि आहे टीचर बि आहे सतगुरु बि आहे सतगुरु ठही करे असांखे एॾी ऊंची श्रीमत ॾींदो आहे कि ॿार जो सेकेंड बीतियो उहो बीती वियो हुनखे सपनो करे भुलिजी वञो छो जी यादि करण सां कोई फ़ाइदो न शिक्षा वठो लेकिन असां हुन ॻाल्हियुनि खे यादि करे दुखी थियूं परेशान थियूं जीअं माण्हू रील ठाहींदो न जॾहिं
त हमेशा जॾहिं फोटो खिचाईंदो आहे, रील ठाहींदो आहे, त छा कोशिश कंदो आहे तुंहिंजो चेहरो खुश रमा अचे न। ख़ुशी वारो पोज़ बि कढंदा न, गम वारो कढंदा त कोशिश कंदा आहिनि कि हा मुंहिंजी स्माइल अचे। त असांखे हर सेकेंड कैसेट अॻियां वधे थी ऐं वापसि भरिजे बि थी। त असां हर सेकेंड अगरि पंहिंजो जेको बि बीते थो हुनमें ख़ुशि रहूं, असांजो हर सेकेंड ॾाढो सुठो बीते, ॾाढो ख़ुशी वारो बीते, त असांजी जेकी वापसि जॾहिं असां उहा रील ठाहींदी वेंदी आहे न, जेकी भरिजंदी वेंदी आहे, उहा ख़ुशी वारी भरिजंदी वेंदी ऐं हिन जो परिणाम बि असांखे ख़ुशी ई मिलंदी। मतिलबु परमात्मा जी टोटल, भगवान जी श्रेष्ठ मत, श्री निराकार परमात्मा सिंधी आत्मा जो पीउ बि आहे, शिक्षा ॾियण वारो टीचर बि आहे, ऐं श्रेष्ठ मत मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॾेखारण वारो सतगुरु बि आहे। त उहो असांखे ईअं ई चईंदो आहे कि हर सेकेंड सपनो सम्झी भुलिजी करे हर ॿियो सेकेंड नयो रीति पाठ वॼाए, ख़ुशी ख़ुशी जो पाठ वॼाए, ताकि असांजो कोई बि माण्हू असांखे ॾिसे त असांजो हर्षितमुख चेहरो ॾिसी करे वञे। भई ॾिसो, कोई माण्हू वैसे ॾाढो सुठो रहंदो आहे, लेकिन कोई माण्हू अचानक तव्हांजे घर अची वञे, उन ॾींहुं तव्हांजो मूड ठीकु न हुजे ऐं उहो पहिरीं बार तव्हां सां मिलियो आहे ऐं हुन तव्हांखे छा ॾिठे, तव्हांजो मूड ठीकु न आहे, तव्हांजो व्यवहार मूड ठीकु न हुजण जे कारण तव्हां चिड़चिड़ था करो, ॿारनि खे डांटो था, ईअं था चओ, महिमाननि जे साम्हूं बि। भई जंहिंजो नेचर हूंदो आहे न, उहो ईअं न सोचे हा भई महिमाननि जे साम्हूं न कंदासीं, पंहिंजो नेचर पहिरियों खां ई शांत ठाहिणो। त बाबा चए थो ॾिसो, अगरि कोई आयो ऐं हुन तव्हांखे उन समय जो ॾिठई त उहा जॾहिं वेंदो त तव्हां मन में बुद्धि में तव्हांजो कहिड़ो फेस, कहिड़ो व्यवहार, कहिड़ो नेचर खणी वेंदो कि हीअ फलानी अहिड़ी आहे। ईअं न ॾिसो हिन जा ॿार कहिड़ा आहिनि, उहा पंहिंजे ॿारनि खे, वीचारे ॿारनि खे केॾो डांटे थी, केॾो मारे थी, ऐं इहे ई खणी वेंदा न। त बाबा चए थो ॾिसो, पैसो त ख़तम थींदो, वापसि बि अचे, कुझु बि चीज वई त वापसि अची सघंदी आहे, लेकिन हिकु बार अगरि असां कंहिंजे बि साम्हूं अगरि बुरो या कहिड़ो बि व्यवहार कंदासीं न, त असांजी सुठी ॻाल्हियूं सभु ख़तम थी वेंदियूं आहिनि। पोइ माण्हू उहो ई चित्र बुद्धि में हुननि जे वेही रहंदो आहे कि फलानी अहिड़ी आहे, मां त हुन सां मिलियमि, हुनजो चेहरो ई अहिड़ो हुयो, हुनजो नेचर ई अहिड़ो आहे, पोइ असांखे टाइटल मिली वेंदो, उहो आई अहिड़ी। न, असां कंहिंजो अहिड़ो चेहरो पंहिंजी बुद्धि में रखूं, अहिड़ो व्यवहार न, असांजो कोई अहिड़ो व्यवहार, अहिड़ो नेचर, अहिड़ो व्यवहार असांजे लाइ रखे कि फलानी अहिड़ी आहे, न, ॾाढी सुठी आहे ॾाढी। कोई बि, चाहे तुंहिंजा ॿार ई छो न हुजनि, चाहे तव्हांजा ॿार नथा ॿुधनि, नथा खाइनि, नथा पीअनि, नथा करनि, त बि तव्हांजे ॿारनि खां कोई पुछे, मम्मी कंहिंजे ॿारनि जे दिमाग़ में बि त वेही वेंदा न, मम्मी मूंखे डांटदी आहे, मम्मी मूंखे मारदी आहे, मम्मी मूंखे ईअं चईंदी आहे, पापा मूंखे ईअं चईंदा। लेकिन असांजी बुद्धि में हमेशह ॿारनि सां बि न फ्रेंडली रहो, ताकि हुननि खे कॾहिं बि ज़रूरत पए त उहो तव्हां वटि अचनि। भई ग़लती त वॾा बि करनि था, नंढा बि करनि था न, असां हुननि खे 1000 बार सुठी रीति सम्झायूं ताकि जॾहिं बि हुननि खे ज़रूरत पए, छो कि कॾहिं दोस्त यारनि सां नथी रहे, कॾहिं टीचर कुझु चए थी, कॾहिं ॿारनि जे शरीर में कुझु ठहे थो त ॿार बि ॾिजे थो न। चाहे घर में भी कोई भी माण्हू आहे न, चाहे तव्हांजी नुंहरियूं आहिनि, धीअरियूं आहिनि, पुट आहिनि, वॾा आहिनि, नंढा आहिनि, चाहे कोई भी माण्हू हुजे न, असांखे सभिनि सां फ्रेंडली थी करे रहणो खपे, छोकी असां हिते पाठ था वॼायूं। ये तो तव्हां रखी आहे, मां हिनजी मां आहियां, धीउ आहियां, पुट आहियां, पति आहियां, ॿार आहियां, लेकिन असां सभु आत्मायूं आहियूं, असां सभु आत्मायूं भाव आहियूं, असांजो पीउ परम पिता परमात्मा असां हिते पाठ था वॼायूं, खेल था खेॾायूं।
खेल था खेॾो। हाणे खेल खेल में तव्हांजो शरीर वॾो थी वियो, तव्हां समझदार थी वियो, लेकिन जंहिंजो शरीर नंढो आहे, जेको वीचारे खे सम्झ न आई आहे, हिनजो मतिलबु इहो थोरी असां हुनखे उहो नथो सम्झे त हुनखे डांटूं मारो। मूंखे प्यार सां सेखारिणो पवंदो न, 1000 बार सेखारियो। भई माण्हू सोचंदो आहे भई मां वॾी थी वियमि, नंढो आहे, हिनखे 1000 बार सम्झाए थी ईअं कर ॿुधे ई नथो, मञे ई नथो। कई बार ॿार हूंदो आहे न कोई, मूंखे सही में हुनखे एॾो बार सम्झाए लेकिन उहो सम्झंदो ई न। लेकिन अॼु वॾनि खे ॾिसो, असां वॾनि खे माण्हू चईंदो न हीअ खा हीअ खा हीअ खा, हीअं न खा, कोई सम्झे थो? अलाए बुद्धि न हिकदमि जीअं बुद्धि कमी न कंदी आहे। इहा हर नंढे वॾे जी ॻाल्हि कोन्हे। तो कोई वॾा माण्हू सिगरेट पीअनि, दारू पीअनि, सुठी ॻाल्हि आहे। कोई नंढा ॿार अगरि कोई चीज घड़ी घड़ी मुंहं में विझनि था, तव्हांखे लॻे थो सुठी न आहे। हाणे वॾे माण्हुनि खे त सम्झ आहे न, मतलब उन्हनि जी बुद्धि एॾी सुठी आहे की वो समझी सघंदा आहिनि भई सिगरेट था पियूं, शराब था पियूं। ऐं माण्हू न्यूज़ चैनल टीवी में आए दिन ॾिसे थो, साम्हूं वारे माण्हू जी हालत ॾिसे थो, सिगरेट दारू पीअण सां हुनजो छा हाल थियो। वॾो थी करे एॾी बुद्धि सुठी हूंदी हुई बि माण्हू नथो सम्झे त ॿार ऐं वॾे में फ़र्क़ु छा। त मतिलबु शरीर खे न ॾिसो नंढो वॾो, माण्हू त चए थो एॾो वॾो थी वियो, माण्हू त शरीर खे थो ॾिसे, लेकिन बुद्धि सां त ॿई नंढा आहिनि न। अगरि शरीर सां कोई नंढो ॿार आहे ऐं हुनजी आत्मा नथी सम्झी पाए, छा हूंदो आहे, वैसे त आत्मा जी भ्रुकुटी जे विच में हूंदी आहे, लेकिन आत्मा जी जेकी बुद्धि हूंदी, सॉरी शरीर में जो बुद्धि हूंदी आहे न, आत्मा खे त सम्झ में अचे तो ईअं न करा, लेकिन हुनजो शरीर जी बुद्धि वो ग्रहण नथी करे पाए। जीअं न भई वोल्टेज त अचे थो, लेकिन वो मशीन वो वोल्टेज एॾो सहन नथी करे पाए। त जॾहिं सुठी क्वालिटी वारी मशीन वठी अचूं, तॾहिं वो जो लाइट अचे थी हुनखे पंहिंजे कम में लाए सघे। उहो ई जॾहिं असांजो शरीर वॾो थींदो वेंदो आहे न, त आत्मा त हुन इंसान में चेंज ईंदो वेंदो आहे। त चईं हाणे हिन में चेंज थो ॾिसे, अरे हुनजो शरीर त वॾो थियण ॾियो न, हुन आत्मा त समझदार आहे, लेकिन ॾिसो शरीर वॾो थी वियो आहे, लेकिन आत्मा जी सम्झ, आत्मा में जेकी बुद्धि आहे न, हुनमें सम्झ न आहे। उहा माण्हू मतलब ईअं थियो न, मतलब माण्हू खे चऊं था ईअं न खा, ईअं न कर, अगरि वो चीज खाए थो पिए थो त मतलब हुनजी बुद्धि में सम्झ न आहे, या तो सम्झ न आहे या हुनखे शक्ति कोन अथसि उहा चीज सम्झी करे जीवन में धारण करण जी, या त उहो पंहिंजो जीवन ई ख़तम करणु चाहींदो। छा चऊं तो अहिड़े माण्हुनि खे, भई वॾे नंढनि खे त माण्हू झटि डांटे थो मारे थो, वॾनि खे छा करो? त इनजे लाइ असांखे सम्झणो आहे न, असांखे नंढनि खे डांटणो आहे न वॾनि खे, असांखे छा करणो, सभिनि जे लाइ शुभ भावना करो। बाबा इन आत्मा खे सम्झ ॾियो ऐं पेशेंस रखो। ईअं न करो भई नंढो आहे त मां हिनखे डांटे सघंदी आहियां, मारे सघंदी, न, पेशेंस रखो। जंहिंसां वॾे खे डांटे ऐं मारे नथा सघूं, माण्हू डिॼनि था न, वैसे त नंढनि खां बि डिॼनि था, पर वॾनि खां बि डिॼनि था, छोकी आज कंहिंखे कुझु थोरो बि चओ त झटि माण्हू पंहिंजे शरीर खे ख़तमु करण लाइ तयार थो थी वञे, या कुझु न कुझु ग़लति करण लाइ तयार थो थी वञे। जीअं माण्हू पेशेंस, हिन समय हर मनुष्य आत्मा खे छा खपे? हर मनुष्य आत्मा खे पेशेंस खपे, हर मनुष्य आत्मा खे पेशेंस खपे, ताकि वह पेशेंसली थी करे सब्र रखे जीवन में, सहन करे, थोड़ो पंहिंजी एकांत में वेही करे समझी के असां पंहिंजे जीवन में छो था करूं, हिनजो परिणाम छा थींदो। देखा देखी बिना समझ सां हाणे माण्हू ॾिसो ये सभु चीजूं खाए तो, उल्टी सुल्टी चीज, मिट्टी, पत्थर, छिलका, वॾा वॾा माण्हू
उनखे छा चईंदो, पोइ उन्हनि खे थोरो बि सम्झायो त चईंदा असांखे सम्झ न आहे, पर परिणाम छा थींदो, पोइ घर वारनि खे प्रॉब्लम थींदी आहे, पोइ डॉक्टर त बाबा चए थो हिन समय सभिनि जे लाइ तव्हांखे शुभकामना करणी आहे, भई सभिनि जो भलो थिए, सभी आत्माउनि खे सम्झ अचे। नंढा जेका आहिनि भई थोरो बि ॿाहिरि वञनि था, थोरो बि सिखनि था त वॾनि जी ॿुधनि ई नथा, लेकिन असांखे सभिनि जी ॿुधी करे सम्झी करे जीवन थिए। अॼु माण्हू शादी थो करे त ख़ुदि खे चए थो असां वॾा थी वियासीं, ॿार पैदा कयो त असां वॾा थी वियासीं, लेकिन ॿार खे पालण जो अकुल न, खुद जे जीवन में तू में थिए थी, छा खाऊं छा पीऊं, शरीर खे थोरो, अॼु माण्हू शादी करे ॿार पैदा करे तो मतलब थोरो बि कमु करे तो थकिजी थो वञे, उन्हनि खे चओ ये खाए सम्झे ई न, पोइ थोरो हाणे ॾिसो माण्हू छा थींदो, शादी कंदो, ॿार पैदा कंदो त ॿार खे बि संभालणो आहे, घर खे बि संभालणो आहे, पर तव्हां ई खाईंदव न त तव्हांखे बार बार निंड ईंदी, तव्हां बार बार थकिजी पईंदव, पोइ माण्हुनि खे सम्झाए त माण्हू सम्झे नथो, पोइ छा करे माण्हू, पोइ हिन सां छा थो थिए, वीचारे घर में जेके ॿार आहिनि उन्हनि जो जीवन ख़राब थो थिए। या त अगरि तव्हांखे पंहिंजी मर्ज़ी सां जीवन जीअणो आहे त ॿार पैदा ई न करो, शादी ई न करो, पोइ बाबा चए थो ॾिसो पोइ लोक लाड कुल जी मर्यादा होॾा चईंदा की न हाणे त ईअं ई रहो, पोइ माण्हू सहन नथो करे सघे त सुसाइड थो करे छॾे, पोइ हिन में सभु माण्हू परेशान। तॾहिं त बाबा चए थो हिन कलयुगी दुनिया में शादी करणु मतिलबु बर्बादी आहे। परमात्मा त असांखे कॾहिं खां थो चए, 80 साल हुन खां बि पहिरियों खां चए थो हिन दुनिया में शादियूं न करो, ॿार न पैदा करो, और रिजल्ट हाणे माण्हू ॾिसे ई थो, पहिरियों त चए हा भई इहे छा था चवनि ईअं न कर, पर रिजल्ट ॾिसे ई त न, माण्हू खुदि खे संभाले थो सघे, अॼु खुदि खे ई नथो संभाले सघे त पंहिंजे पति खे छा संभालंदो, पंहिंजी ॿारनि खे छा संभालंदो, तॾहिं त ॿुढनि खे माण्हू घर मां कढी थो छॾे, छोजी संभाले नथो सघे, ऐं ॿुढनि जी बि रोज़ रोज़ चिक चिक कोई सहन न कंदो, भई तूं वृद्ध आश्रम में वञ, भई ॿुढा माण्हू बि अगरि रोज़ रोज़ चईंदा ईअं कर, ऐं अॼुकल्ह जेकी शादी कनि उन्हनि खां पुॼे ई नथो, छो की खाइनि पीअनि था, सम्झ ठीकु न आहे, तो छा कंदा, चलो ॿुढनि खे कढो, ॿारनि खे डांटो मारो, बसि थी वियो जीवन ख़तम। त बाबा चए थो सम्झ हिन समय कंहिंखे बि न, सहन शक्ति हिन समय कंहिंखे बि न आहे, न वॾा न नंढा, इन करे असां कंहिंखे बि न चई सघंदा आहियूं की इहो ख़राबु आहे, इहो न ख़राबु आहे, हिन जा ॿार ख़राबु आहिनि, हिन जा माउ पीउ ख़राबु आहिनि, सभु ठीकु आहिनि, सभिनि जो कल्याण थिए, सभिनि जो भलो थिए, सभी आत्माउनि जो कल्याण थिए। अॼु असां अगरि ॿारनि जो नुक्स कढंदासीं ऐं माउ पीउ खे ॾिसंदासीं त लॻंदो अरे न त माउ पीउ अहिड़ा अथसि त ॿार कीअं, अॼु अगरि माउ पीउ ख़राबु आहिनि त ॿार कीअं सुधरंदो, अॼु ॿार सुठा हूंदा त बि वीचारा केतिरो सहन कंदा न, सम्झो ॿार सुठा आहिनि ऐं माउ पीउ रोज़ रोज़ चिक चिक करे थो त ॿार बि शांत, ॿार बि चिल्लाइण लॻी वेंदो, चईंदो अगरि मां चुप रहंदमि त मूंखे ईअं ई खतो खाई छॾंदा, तंहिंजे करे नूंहं चईंदी अगरि मां शांत रहंदमि त मुंहिंजी ससु मूंखे खाईंदी, त उहो बि वॾी ॻाल्हाइण लॻी वेंदी आहे। त हर हिकु मतिलबु चेन थी हले, जीअं त हर हिकु रीज़न ॾे थो भई मां हिन जे कारण गुस्सो थी करां, हिन जे कारण चिल्लायां थी, हिन जे कारण मां अहिड़ी थी आहियां, पर बाबा चए थो सभिनि में गड़बड़ी अथव, त घर में हिकु न सभिनि खे बदिलणो आहे। कई माण्हू चईंदा आहिनि की असांजी आहे न हिन लेडीज़ खे थोरो ज्ञान ॾियो, थोरो सम्झ ॾियो, त जेंट्स ठीकु आहिनि छा, जेंट्स बि कुझु कंदा हूंदा तॾहिं त लेडीज़ हीअं थी आहे न, लेडीज़ चईंदी असां पहिरियों न हुयासीं हाणे हीअं थी विया आहियूं त ज़रूर घर में ई कुझु गड़बड़ी आहे। त बाप चए थो इन करे हिकु न
अगर हिक भी तालाब में हिक मछली भी ख़राब हूंदी आहे पूरो तालाब ख़राब करे छॾींदी। असां कॾहिं न चई सघंदा आहियूं भई हीअ लेडीज़ ख़राब आहे, वार ख़राब आहिनि, जेंट्स ख़राब आहिनि। न, हिक घर में हिक भी ख़राब आहे त 4-5 ॼणनि खे ट्रीटमेंट कराइण जी ज़रूरत पवंदी आहे न। हाणे कोरोना हुयो, अगर घर में हिक खे भी थी वियो त माण्हू ईअं सोचनि भई हिक गया त 10 खे ज़रूर हूंदो। भई घर में अगर 6 ॼणा आहिनि, 5 ॼणा आहिनि त चईंदा हिक खे आहे त बाक़ियुनि खे भी चेक करो। अॼु अगर घर में हिक ॿार, माउ पीउ त फटाफट था थियनि, असांजा ॿार टीवी था ॾिसनि, मोबाइल था ॾिसनि, लेकिन अगर अंदर वञी ॾिसंदव न त हुनजा माउ पीउ ॾाॾा ॾाॾी मोबाइल टीवी ॾिसी करे रोटी था खाइनि त ॿार छो न ॾिसनि। ये सच्चाई है, लेकिन कोई ऐं कंहिंखे असां सच ॿुधायूं त गुस्सो थो करे, चिल्लाए करे ॿियनि खे चुप थो करे, साम्हूं वारो बि ॾिजे थो भई। त ये प्रैक्टिकल घर घर जी कहानी ये आहे। अॼु माण्हू घर घर में टीवी सीरियल लाइ छा छा ॾिसे थो, लेकिन बाबा असांखे घर घर जी कहानी ॿुधाए थो कि घर घर में अगर ॿार चए थो मुंहिंजो माउ पीउ अहिड़ो आहे, ईअं आहे, त ॿार में भी वो चीज ज़रूर हूंदी। वो तो कोटन में कोई हूंदो आहे, पिछले संस्कार अगर कोई धार्मिक आत्मा उन्हनि जे घर वई त वो माउ पीउ खे भी सुधारे सघंदी है, त वो घर परिवार खे भी सुधारे सघंदी है। अगर समझो कोई संत जी आत्मा कंहिं घर में हली, छो जे गुरु संत सन्यासी खाइनि कंहिंजो था, गृहस्थनि जो ई था खाइनि था न, वो हिसाब त थींदो न। अॼु जेका भी गुरु संत सन्यासी आहिनि उन्हनि वटि धन कहिड़ो थो वञे, गृहस्थी वारनि वारे धन वञे थो न, त उन्हनि जो हिसाब त ठहींदो आहे न। वो कल्ह उहो ई गुरु जी आत्मा शरीर छॾी तव्हांजे घर जन्म वठंदी, लेकिन हुन गुरु जी आत्मा जो संस्कार अहिड़ा हूंदा त बचपन खां ई उहो धार्मिक कमु कंदी त छा पतो घर वारनि खे भी सुधारे छॾे। इन करे बाबा चए थो ये जो माण्हुनि जे मन में व्यर्थ चिंतन आहे न, मुंहिंजा ॿार ईअं, मुंहिंजी नुंहुं ईअं, मुंहिंजी ससु ईअं, मुंहिंजो फलानो ईअं, मां त ॾाढी सुठी आहियां, कोई सुठा न आहियां, कोई भी सुठो न आहे, कोई भी घटि न आहे। अगर तव्हांजे मन में ॿियनि जे लाइ आहे कि ॿिया ख़राब आहिनि त ज़रूर असां में ख़राबी आहे, इहो असांखे मञिणो आहे। माण्हू इहे जेका भी सत्संग कीर्तन भजन ॿुधनि था न, हिन में खुद जी ग़लती खे नथा रियलाइज़ कराइनि, लेकिन बाबा असांखे अहिड़ो ज्ञान ॾींदो आहे ऐं चईंदो आहे ॿार मञो था। अगर तव्हां में इहा ॻाल्हि आहे, तव्हां रोज़ क्रोध कंदा आहियो, रोज़ ग़लति कमु कंदा आहियो, माण्हू ॾिसो रोटी न खाईंदो त चिक चिक कंदो, जींदो न शरीर में। वो ॿुधाए सुबुह खां अगर तव्हां कुझु खायो न त ॾींहं जो तव्हां सोचो मां बसि ॾींहं जो ई खाईंदो, त तव्हां पंहिंजे परिवार वारे खे शांति सां सुख सां पाले सघंदा आहियो? न पाले सघो, शरीर खे त खपे न भई कुझु। पोइ अगर तव्हां पालो भी था, माण्हू त ॾाढा हुन सां चवंदा आहिनि मां त ॾींहं जो ई रोटी खाईंदी आहियां बसि हिकु बार, त ज़रूर घर में रोज़ कलेश थींदो। छो जी बुख अंदर शरीर खे बुख लॻे थी। हाणे घर में संभालण सभिनि खे त ॻाल्हाइणो भी पवंदो आहे, डिस्कस भी करणो पवंदो आहे, उन्हनि जी ॿुधणी भी पवंदो आहे। शरीर एॾो सहन करे नथो सघे त छा कंदा हूंदा, चिल्लाईंदा हूंदा, डांटदा हूंदा, जाते सदा छा कंदा, ॿारनि खे डांटदा मारदा, ॿियो छा। त मनुष्य खुद जी ग़लती नथो मञे, अॼु कंहिंखे भी असां बुरो न थी, इन करे बाबा चईंदो आहे स्व परिवर्तन करो। अॼु अगर तव्हांखे कंहिंमें भी कुछ ग़लति ॻाल्हि ॾेखारण में ॾे थी त खुद खे चेक करे खुद खे परिवर्तन करो। अगर साम्हूं वारे खे में असांखे क्रोध नज़र अचे तो, साम्हूं लॻे थो भई हीअ ॾाढो ख़राब आहे, हीअ इनजी चाल चलन दृष्टि न आहे, तुरंत पंहिंजे में चेक करो, मूंखे हुन में ख़राबी नज़र अचे थी त ज़रूर मूं में भी कुछ हूंदो। असां में ये त बुरी ॻाल्हि थी न, असां ॿियनि जो अवगुण ॾिसी करे चित ते रखियो न, उहो ख़राब करे।
चित्त ते रखण भी ख़राब आहे। छो असांजे चित्त में केरु आहे? असांजे मन बुद्धि में केरु आहे? बाबा। असांजो मन, असां अगरि कंहिंजी बुराई खे मन बुद्धि में रखंदासीं त असांजो मन बुद्धि ख़राब थी वेंदो। पोइ बाबा खे अहिड़ी जॻह ते विहारंदा परमात्मा खे। भई मंदर में माण्हू स्वच्छ जॻह करे विहारंदा आहिनि न, पोइ असां पंहिंजी मन बुद्धि भॻवान खे ॾेई छॾी। उन ॻाल्हि में अगरि असां अशुद्ध ॻाल्हि सोची कंहिंजी बुराई त असांजो मन बुद्धि अशुद्ध थी वेंदो। उन में बाबा कीअं विराजमान थी वेंदो। जिन करे बाबा चवनि था सदा स्व खे ॾिसो, स्व खे ॾिसी स्व खे परिवर्तन कंदा हलो त माण्हू असांजी दृष्टि चेंज थी वेंदी न, माण्हू आपे बदिले वेंदो। असांजी दृष्टि रहंदी की कूड़ी आहे त असांजी अगरि दृष्टि अहिड़ी हूंदी त असांखे उहो कूड़ो ई नज़र ईंदो। लेकिन उहो वीचारी कूड़ छो थी ॻाल्हाए? अगरि असांखे पतो आहे भई फलानी कूड़ ॻाल्हाए थी ऐं असां हुनजे प्रति शुभकामना रखी, रहम रखियो, हीअ बि वीचारी हिन संस्कार खां मुक्त थी वञे। असां कंहिंखां पुछूं था तव्हां ईअं कंदा आहियो? असीं न कंदा आहियूं, लेकिन उहो कंदा आहिनि, असांखे पतो आहे। असांखे मन में न रखणो इहा कूड़ी आहे न। ॾिस, पंहिंजी ग़लती खे छिपाइण लाइ हुन ग़लति चई। हिकु त उहो ग़लती कंदी आहे, ॿियो हुन कूड़ ॻाल्हाई त ॿियो ॿ ग़लती थी वई त वीचारी बाबा हिन आत्मा खे हिन कूड़ जे हुन बुराई जे संस्कार सां मुक्त करो ताकि अॻियां हिन पाप कर्म खां बचे। हुनजे पंहिंजे मन में ईअं न रखो कूड़ी आहे न, बाबा हिनखे बि हिन संस्कार सां मुक्त करो। छो उहा असांजी आत्मा भाउ आहे न। अगरि अॼु असां कूड़ ॻाल्हाए थी, कल्ह ॿियनि सां ॻाल्हाईंदी, परीहं ॿियनि सां ॻाल्हाईंदी, पोइ ॻाल्हाईंदी पोइ हुनजे पाप कर्म वधंदो वेंदो त हुनखे धर्मराज में केॾी सज़ा मिलंदी न। त कम से कम असांखे पतो लॻो, जीअं सम्झ कंहिंखे बुखार आहे, साम्हूं वारे चए त मूंखे बुखार न आहे, लेकिन हुनखे बुखार आहे त असां छा कंदासीं? छॾे ॾींदासीं? हा भई असांखे त पतो आहे हुनखे बुखार आहे, बीमार आहे न, हुनजो इलाज कराईंदा न हुनखे ध्यान सां। उहो जेका बि ॿुधंदी आहे, मतलब असांखे न बि ॿुधाए थी त असां ॿियनि खे त ॿुधाईंदासीं हा भई फलाणे खे बुखार आहे, उहो हुनखे ध्यानु ॾिजो। त उहो ई असांखे अगरि पतो लॻियो फलाणे में कूड़ ॻाल्हाइण जो संस्कार आहे, फलाणे में हीअ बुराई आहे, लेकिन उहा आत्मा मञे नथी त असांजो फर्ज़ आहे परमात्मा खे यादि करे बाबा खे ॿुधाए, बाबा तव्हांजी आत्मा हीअं करे थी, हिनजी मदद करो। ये इंसानियत थींदी आहे। अहिड़ा माण्हुनि जो भलो थींदो। भई कूड़े खे कूड़ो चइण, हुनजी ॻाल्हियूं फैलाइण में त दुनिया में ॾाढा आहिनि, लेकिन तव्हां सोचो कंहिंजे शरीर में अगरि बीमारी हूंदी है, उहो मना थो करे, लेकिन उसके पतो आहे हिनजी बीमारी वधी बि सघंदी आहे, त हिकु भलो इंसान छा कंदो? कीअं बि करे हुनखे दवाई ॾियाराईंदो न, खुदि न त ॿियनि खां। उहो ई कूड़ ॻाल्हाइण, ये विकार बुरायूं, ये सभु आत्मा जी बीमारियूं आहिनि। असांखे पतो लॻो त असां इहे बीमारियूं असां कंहिंखे ॿुधायूं न कि फलानी कूड़ी आहे, फलानी ईअं कंदी आहे। इन बीमारी सां मुक्ति ॾियण वारो सिर्फ़ु हिकु ई आहे, परमात्मा। भॻवान ई हिन सां मुक्त कराए सघंदो आहे। त असां सिर्फ़ु भॻवान खे ॿुधाए बसि। असांजे मन में ईअं अचे बि न कि फलानी कूड़ी आहे, असांजे मन में अचे फलानी ॾाढी सुठी आहे, परमात्मा जो ॿार आहे, असां हुनखे बाबा खे ॾेई सघूं। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि से थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। समझी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। बाप जे डायरेक्शन प्रमाण सेवा समझी करे हर कार्य करण वारा सदा अथक ऐं बंधन मुक्त ठो। बाबा चए तो कॾहिं बि पंहिंजी प्रवृत्ति अर्थात घर गृहस्थी खे सेवा समझी करे संभालो।
सेवा आई है मुझे, तब बंधन समझी करे न संभालो। सुबह का रास्ते तक जो भी करो वो सेवा समझी करे संभालो, बंधन न। ये परमात्मा असांखे चईंदो आहे कि मूंखे यादि करे हर कर्म करो तो सब हिसाब किताब चुकतो थी वेंदो। तव्हां हिन घर में चाहे माँ जो चाहे पति जो चाहे धीअ जो जंहिंजो रोल भी वॼायो था न, तव्हां हिते पंहिंजो हिसाब किताब चुकतो था करो। तव्हां तो सोचो था मां फलानी जी मां आहियां, लेकिन परमात्मा चए थो तव्हां हिते तव्हांजी आत्मा हिते हिननि सभिनि आत्माउनि सां हिसाब किताब थी चुकतो करे। जंहिं ॾींहुं तव्हांजो मां जे रूप जो हिसाब किताब चुकतो थी वियो न, उन ॾींहुं सेकेंड में तव्हांजी आत्मा निकिरी वेंदी शरीर मां। तो बाबा चए थो कि असां हिते हिसाब किताब चुकतो था करूं, ये तो मालूम है न। तो ये न सोचो ये बंधन आहे, अगर असां बंधन बंधन सोचतासीं त पोइ कड़ो बंधन थी वेंदो। अगर असां मुंहिंजी जिम्मेवारी आहे मूंखे ई करणो, इहो सोचणो पवंदो न। सोचंदो न सॼो ॾींहुं त अगर कल्ह तव्हां शरीर छॾो बि त वापसि इन ई घर में जन्म वठणो पवंदो तव्हांखे, ॿिए न ॿिए नाम रूप में। इन करे कॾहिं बि तंग न थियो, पसो न, मजबूर थी करे जीवन न जियो, खेल खेल में जीवन जियो। अरे वाह सुबह जो उथी करे मूंखे ईअं करणो आहे, ईअं करणो आहे, ईअं करणो, खेल खेल में हर कार्य कंदा रहो त सदा असां अथक भी रहंदासीं ऐं बंधन मुक्त भी रहंदासीं। स्लोगन आहे सदा यादि रखो मां आत्मा हिन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। ये समझी करे परमात्मा की याद करे हर कर्म करो, ये ही अंतर्मुखता है। और अंतर्मुखी सदा सुखी। सदा याद रखो मां इन भ्रुकुटी जे विच में आत्मा आहियां, बाबा सां गॾु रोटी थी ठाहियां, रोटी थी खायां, हिन सां ॻाल्हायां थी, केरु मां आत्मा। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।